दुनिया जो कोई भी मज़हब कदें भी बद अखलाक़ी ख़राब रवैये जो दर्स ना ॾींदो। असांजी सिंध धरती हमेशा मोहब्बत अमन ऐं प्यार जे करे नुमाया रही आहे। मूंखे बंदे जा लफ़्ज़ पढ़िया त हर इंसान पंहिंजे वस ऐं पंहिंजे इख़्तियार आर फ़िरौनियत रखे थो। ऐं यकीनन जॾहिं असां मुआशिरे में इन्हनि दुकानदारनि खां वठी बैंकुनि खां वठी बस जे कंडक्टर ऐं वैन जे कंडक्टर ताईं असां जॾहिं उन्हनि जो रवैयो ॾिसूं न त यकीन थो थी वञे त हर इंसान जे अंदरि इहा फ़िरौनियत मौजूदु आहे। हिकु वैन ते साॻियो ई किरायो ॾींदड़ अगरि कोई ग़रीब चढ़ंदो आहे त उन सां उन कंडक्टर जो रवैयो हमेशह नागवार रहियो आहे। उते ई अगरि कोई भले लिबास सां कोई माण्हू चढ़ंदो आहे त उन सां उनजो रवैयो ॾाढो भलो हूंदो आहे, हितां साईं वियो हितां न वियो। ऐं हर तबिके सां असांजे सां इहो साॻियो ई प्रॉब्लम आहे रवैये ऐं गुफ़्तगूअ जो। इते ई अगरि असां वटि को वॾेरे जो माण्हू कंहिं जेको आहे सो MP MNA जो माण्हू ईंदो आहे त असां हुनखे इलाही ओबलाइज़ कंदा आहियूं। पर हिते अगरि जॾहिं असां वटि को ग़रीब ऐं पाण खां घटि सितारो माण्हू ईंदो आहे न, असांखे जेतिरो पुॼंदो आहे न उन सां ख़राबु रवैयो अख़्तियार कंदा आहियूं। छो? ऐं हू छाजे करे बर्दाश्त करे वेंदो आहे? छाजे हुन वटि मजबूरी हूंदी आहे, हुनखे असां खां मतिलबु कोई न कोई गर्ज़ हूंदो आहे, कमु हूंदो आहे। बींग मुस्लिम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि इन रवैये इन बद अख़लाक़ीअ जो असांखे कोई हक़ ऐं दर्स नाहे ॾिनो। अलाह साईं पंहिंजे बंदे सां 70 माण्हुनि जेतिरो प्यारु करे थो। ऐं हिकु MNA MP जे माण्हू हो त असां डिॼूं था, ख़ुदा ताला जे बंदे को असां नथा डिॼूं त अगरि हीउ कंहिंखे दाह नथो ॾेई सघे, हीउ कंहिंखे चई नथो सघे ऐं हिन जी दिलि आज़ारी थिए थी ऐं हिन ख़ुदा खे मुंहिंजी दाह ॾेई विधी त यकीनन ख़ुदा क़ादिर आहे। अॼु अगरि मां पंहिंजे हेठें तबिके वारे खे पाण खां हेठें तबिके वारे जी तस्दील कयां थो, उन सां ख़राबु रवैयो अख़्तियार कयां थो, त यादि रखो ख़ुदा ताला क़ादिर आहे त हू मूंखे पाण खां कंहिं वॾे उहिदे वारे खां ज़िलत जो सामनो ज़रूरु कराईंदो। मूंखे बंदे जा लफ़्ज़ पढ़िया हुया त अव्हां जूं आदतूं ॾिसी असांजो रूह रोए थो, अव्हां जूं आदतूं ॾिसी असांजो रूह रोए थो, इहो मज़हब जे तुंहिंजो आहे त मां शैतान जे पासे। सोशल मीडिया हर तबिको थो हलाए, हर तबिके वारे फ़र्द जेको हीअ पोस्ट ज़रूरु क्रॉस थींदी। ख़ुदा रा अगरि तव्हां कंहिं वॾेरे जो या कंहिं भले माण्हूअ जे नियापे ईंदड़ खे तव्हां एतिरो रेस्पॉन्ड कयो था त हिकु ग़रीब खे ऐं हर माण्हूअ खे इहो सोचे ज़रूरु सुठी इज़त ॾियो त हीउ ख़ुदा जो ख़लकियल बंदो आहे ऐं हिन जो बि ख़ुदा उहो आहे, मुंहिंजो बि ख़ुदा उहो आहे, मूंखे बि उन जॻह ते पुॼणो आहे जिते हिन खे पुॼणो आहे। इन हिकु पॉइंट जे करे ई, इन हिकिड़ी इन बुनियाद जे करे ई ख़ुदा रा पंहिंजे रवैयनि में या असां तव्हां सभिनी खे कोशिशि करणी पवंदी त सुठो रवैयो अख़्तियार कयूं। अॼु अगरि मां कंहिं बुज़ुर्ग सां बद अख़लाक़ी कयां थो त सुभाणे मुंहिंजो पीउ बि बुज़ुर्ग थींदो ऐं सुभाणे मुंहिंजी बि उमिरि वॾी थींदी। इन्हनि शयुनि जो सामनो ज़रूरु असां तव्हांखे करिणो आहे। मुकाफ़ात अमल आहे। अॼु तव्हां असां कयूं था, सुभाणे असां सां थींदो। मुंहिंजी ॻाल्हि सां तव्हांखे इख़्तिलाफ़ बि थी सघे थो, मुंहिंजी ॻाल्हि ग़लति बि थी सघे थी, तव्हांखे पूरो हक़ु हासिलु आहे, तव्हां इख़्तिलाफ़ करे सघो था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।